सिंध इरिगेशन खाते जी बहितरीन कार्रवाई ऐं खिपरो तालुके जी जेका सरहल शाख चई थी वञे उते हिकु बासर आबादगार तरफ़ां पाणी चोरी कयो पियो वञे लेफ्ट मशीननि ज़रिए। सो पुछड़ी ते पाणी न पियो पहुचे ऐं आबादगारनि जी शिकायत खां पोइ वाटर बोर्ड जी मॉनिटरिंग टीम जेका पहुती ऐं उन्हनि उहे सॼियूं जेके पाइप वग़ैरह खणी लिफ्ट मशीनूं पंहिंजी तहवील में वठी खणी विया सरकारी गाॾियुनि में। इहा हिकिड़ी ज़बरदस्त कार्रवाई आहे। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कंदासीं त सॼी सिंध अंदरि जेका वाटर बोर्ड जूं जेके मॉनिटरिंग टीमूं जोड़ियूं वञनि, जिथे जिथे वाटर कोर्स भनी जेके बासर आबादगार आहिनि या लिफ्ट मशीनुनि ज़रिए हू पाणी खणी रहिया आहिनि ऐं ॿियनि जो हक़ मारे रहिया आहिनि आबादगार जेके बासर आबादगार आहिनि, सो उन्हनि ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे। उन जी जेके हलंदड़ लिफ्ट मशीनूं आहिनि उहे पंहिंजी तहवील में वठे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सो गरथर बिराज मंगियो शाख ख्वावड़ शाख ते बि बासर जेके आबादगार आहिनि मुंड जा, उहे वाटर कोर्स उन्हनि पंहिंजा जेके वाटर कोर्स जा मुंहं आहिनि उहे भनी छॾिया आहिनि। सो अर्थर बैराज ते बि इहो पुछड़ी ते पाणी नथो पहुचे। सो असां जेको इरिगेशन खाते खां मुतालबो कंदासीं त जेके बासर आबादगार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे, जेके भॻल वाटर कोर्स आहिनि उहे ठाराए ॾिना वञनि ऐं उन सां गॾोगॾु जेके पाणी चोरी में मुलविस बासर आबादगार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु एक्शन खंयो वञे ऐं मुढ समेत पुछड़ी ताईं हिकु जेतिरो पाणी आबादगारनि ताईं पहुचाए वञे। छाजे कारण त पाणी न पहुचण सबबु काफ़ी सालनि खां वठी असांजा जेके आबादगार आहिनि सिंध जा, उहे माशी ऐं माली हिसाब सां पोइते थी विया आहिनि ऐं उन्हनि जो जेको ज़रिए माश आहे उहा ज़राअत, यानी ज़राअत तमामु ज़रूरी आहे असांजी सिंध जे लाइ ख़ासि करे। छाजे कारण त ॿियो गुज़र सफ़र असां आबादगारनि खे आहे ई कोन। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कंदासीं त बासर जेके आबादगार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन खंयो वञे ऐं जेके लिफ्ट मशीनूं ऐं वाटर कोर्स भने पाणी चोरी कनि था, चोरी में जेके मुलविस आबादगार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि एक्शन खणी पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचाए वञे ऐं मईशत जी जेका ज़राअत आहे उहा ज़राअत पाकिस्तान में अहम सम्झी वञे थी ऐं गुज़र सफ़र तक़रीबन जेको 70% आहे उहो ज़राअत ते आहे। सो असां इहो ई मुतालबो कंदासीं त ज़राअत ते ध्यानु ॾियो, आबादगार बचायो, हारी बचायो, पाकिस्तान ऐं सिंध जी मईशत बचायो।